असीं घुराए रहिया आहियूं अशोक सुंदराणी खे। तारियुनि में थी वञे स्वागत। मुंहिंजो बि जॾहिं पहिरीं बार विहांउ थियो न, पहिरीं बार त थींदो आहे, त हिते 2-3 बार थींदो आहे छा? मूंखे ख़बर न आहे अदा, हर कंहिंजो पंहिंजो। मां सही ॿुधायां, मुंहिंजो जॾहिं पहिरीं बार विहांउ थियो त उन टाइम ते हिकिड़ो धार्मिक खेल आयल हुयो, कुछ होता है। ज़ाल जिद ते वठी करे हलियो। अरे मां चयुमि कुझु न आहे खेल में। चई न, मूंखे वठी हलियो। मां वठी करे वियोमांसि खेल कुछ होता है। इंटरवल ताईं कुझु न थियो। पोइ घर वारी ईअं ठूठ हईं, चई ॾिसो शाहरुख काजोल सां केॾे सुठे सां प्यार करे थो, तव्हां त ईअं मां सां कॾहिं न कयो। अरे मां चयुमि खेल आहे, छॾेसि। ॿीहर ठूठ हईं, चई ॾिसो केतिरो सुठे सां अञा बि प्यार करे, तव्हां मूंखां नथा कयो। जॾहिं 30 हईं त मूंखे गुस्सो अची वियो। मां चयुमि ॿुध, शाहरुख खान खे काजोल खां प्यार करण जे लाइ 1 करोड़ मिलंदा। तूं पंहिंजे पीउ खां 10,000 ॾियाराए खाली। इन खां सुठो प्यार करे न ॾेखारियां त चइजांइ। अञा बि तव्हांजूं ताड़ियूं ठाको ग़लति जॻह ते अची वियो, बिफोर टाइम अची वियो। ऐं मां चयोमांसि ॿुध, शाहरुख जंहिंसां प्यार करे थो उहा हुनजी ज़ाल कोन्हेसि। अगरि इहा सुविधा मूंखे मिले त मां राम साहब सां 10,000 लोन वठी थो सघां, पर इन खां सुठो प्यार करे ॾेखारे थो सघां। हे आम माण्हू जी दिक़त आहे। असां कयूं त कयूं छा? विहांउ खां पोइ पहिरीं बार जॾहिं मां साहुरे वियुसि त मां पहिरीं बार पंहिंजी सालीअ खे ॾिठो। मां पंहिंजी ससु सां ख़ूब विढ़ियुसि। मां चयुमि जॾहिं तव्हां वटि रसमलाई हुई त मूंखे दही बड़ो छो पकड़ाए छॾियो तव्हां? असां कयूं त कयूं छा? माण्हू अहिड़ा सवाल पुछंदा आहिनि, असां उन्हनि जो जवाबु ॾियणो आहे। हिकिड़े मूंखां पुछईं की माई जो विहांउ थियल आहे, इहो कीअं पतो पवंदो आहे? अरे मां चयुमि जंहिंजी मांग में सिंदूर भरियल हुयो, मंगलसूत्र हेसि ताईं लटकियल हुजे, अलॻि सम्झ में ईंदो आहे हिन जो विहांउ थी चुकियो आहे। चई त पोइ माण्हुनि जो कीअं पतो पवंदो? मां चयुमि जंहिंजो बूथ मंगलसूत्र वांगुरु लटकियल हुजे, अलॻि सम्झ में ईंदो आहे की हिनजी फाइल निपटी वई आहे। हा, वीचारा हीणा लॻा पिया हूंदा आहिनि विहांउ खां पोइ, कोई मतिलबु थोरो ई लॻंदो आहे हुनजो। मुंहिंजो हिकिड़ो 50 साल जो, ईअं चवंदा आहिनि न की विहांउ खां पोइ 10-12 साल थी वञनि त प्यारु घटिजी वेंदो आहे। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, 50 साल उमिरि, बाज़ार में ॾिसां त घर वारी जे हथ में हथु विझी करे हीअं घुमे पियो, हथु छॾेसि ई कोन। अरे मां चयुमि यार कमाल आहे यार, हिन उमिरि में बि एतिरो प्यारु ज़ाल सां पहिरीं बार ॾिठो। अरे चई प्यार व्यार खे मार गोली यार, सुंदराणी हथु छॾींदो आहे त साड़ीअ जी दुकान में घिरी वेंदी आहे, पोइ शॉपिंग करे त बिल केरु ॾे? इन जे करे हे भ्रम ॾियाराए रहंदा आहिनि की असांखे तोसां प्यारु आहे। असां छा कयूं? असांखे जवाब अहिड़ा ॾियणा पवंदा आहिनि। मौज में रहंदा कयो, खिलंदा रहंदा कयो। मां विहांउ खां पोइ हनीमून ते वियोमांसि वठी करे हुनखे। जॾहिं पहाड़ तां लहूं पिया त मुंहिंजो पेर तिरकियो। मुंहिंजो पेर तिरकियो त मां किरण सां बचियुसि। त मां घर वारी सां पुछियो, मान ले मां किरी पवां, मूंखे कुझु थी पए हा त पोइ छा थिए? पोइ रोअण लॻी। छई है नओं विहांउ थियो आहे, हनीमून ते आहियूं, तव्हां ईअं था पुछो। मां चयो मान ले कुझु थी वञे हा त पोइ तूं छा करी हा? छी पोइ त मां छा कयां? मां पंहिंजी नंढी भेण वटि रहां वञी करे। मोटूं पिया, लहूं पिया त हुनजो पेर तिरकियुसि। त हुन मांखां पुछई अगरि मूंखे कुझु थी वञे हा त पोइ तव्हां छा कयो? मां चयो मुंहिंजो वीचार बि तुंहिंजी नंढी भेण सां गॾु ई रहंदा। जिन ताड़ियूं वॼाइनि उन्हनि जा बि वीचार हुननि सां मां सां मिलंदा जुलंदा आहिनि। इहो थींदो आहे, लॻंदो आहे न की भाई इन जे अलावा ॿियो छा था करे सघूं। अदा ताड़ियूं वाड़ियूं वॼाईंदा रहंदा कयो। हिन समय असांजे हिते हिकिड़ो ख़तरनाक आइटम आहे। मां त श्राप ॾेई छॾींदो आहियां की जेको मुंहिंजी कॉमेडी में ताड़ियूं न वॼाईंदो उनजे सपने में भॻवान कसम राति जो केजरीवाल ईंदो आहे। हे अहिड़ो ख़तरनाक आइटम आहे असांजे इंडिया में। अगरि निंड में अची वञे, हिकिड़े दफ़े सपने में अची वञे त निंड में बि ऑड इवन जो नियम लॻंदो आहे। हिकिड़े ॾींहुं निंड ईंदी आहे, ॿिए ॾींहुं निंड न ईंदी आहे। इन जे करे अदा ताड़ियूं वाड़ियूं मौज सां वॼाईंदा रहंदा। हिकिड़े दफ़े सिंधियत जी ताक़त ॾेखारण जे लाइ हेठि खां मथे ताईं 2 हथ मथे खणी करे
ताड़ी माड़ी वॼाए करे ॾाढो सुठो लॻंदो। हीअं हिकिड़ी डॉक्यूमेंट्री बि ठही रही आहे, उनजो हिसो ठहिया आहियूं। सिंधी ॻाल्हाईंदा रहंदा की केतिरो सुठो थो लॻे। मां सही ॿुधायां थो, मूंखे जीअं ॻोल्हे लधो आशा चांद, ईअं मांखां पोइ बि हिकिड़ो लाफ्टर में आयो चिराग वाधवानी, पर जॾहिं हुनखे सॾु करायूं त हुन चिराग वाधवानी चई मांसां सिंधी ॻाल्हाइण न ईंदी आहे। त सिंधी न ॻाल्हाइण जे करे हुनजा अलाए घणा आउट ऑफ इंडिया जा दौरा कैंसिल थी विया, इन जे करे ॿारनि सां गॾु सिंधी ॻाल्हाए। पर छा कयूं, अञा ताणियूं, मां चयो छा ताणियूं वॼाइण लाइ, एडवांस पेमेंट न कंदा। सिंधी कॾहिं खां एडवांस पेमेंट करणु लॻा, हो त माल वठी करे महीने खां पोइ पैसा ॾींदा आहिनि। मां सिंधी पाण में ॻाल्हाईंदा कर, पर बाहि लॻे इंग्लिश मीडियम स्कूलनि खे, ॿार कंफ्यूज थी वेंदो आहे। हिकिड़ो फादर स्कूल में, हिकिड़ो फादर घर में, हुनखे सम्झ में न ईंदो आहे ओरिजिनल फादर केरु आहे। इन जे करे सिंधियत सां थोरो सो परे थिया आहियूं। असां इंग्लिश मीडियम स्कूल पढ़ियासीं कोन, असां त वधीक पढ़ियोसीं बि कोन। राम साहब जॾहिं मां 6 साल जो थियुमि त पिता साहब वठी विया स्कूल जमा कराइण जे लाइ। पहले जमा ई थींदो, केरु पंहिंजे मन सां स्कूल वेंदो, छिके करे वठी विया। मास्तर मूंखे ॾिठईं, ॾाढो सुठो लॻुसि, मुंहिंजो नालो लिखियईं। पिता साहब खां पुछियईं कंहिंजो छोकिरो आहे, त असांजा पिता साहब सेंटिमेंटल थी विया, भावुक थी विया, चयईं मास्टर साहब तव्हांजो ई आहे। हाणे मां टेंशन में अची वियुसि कि 6 सालनि ताईं मां ग़लति माण्हू खे पंहिंजो पीउ सम्झां पियो। वॾा कंफ्यूज कंदा आहिनि, इन जे करे बि माण्हू न पढ़ी पाईंदो। मां पंहिंजे पिता साहब खे ॾिठो, मां चयुमि जॾहिं तव्हां असांजा पिता साहब न आहियो त असांजे घर में छा था कयो। पंहिंजी माउ खे मां ॿुधाईंदुमि कि असांजो पिता साहब त स्कूल में मास्टरी करे रहिया। पोइ पिता साहब चयो इहो सभ्यतावश संस्कारवश ईअं चइबो आहे कि तव्हांजो आहे, तव्हांजो ई आहे, ईअं चइबो आहे। मूंखे सम्झ में अची वियो, टेंशन ख़तमु। त मास्तर मुंहिंजो नालो लिखी वरितो, पीउ खे ॾेखारे करे चयईं कंहिंजा पिता साहब आहिनि। मां चयो मास्टर साहब तव्हांजा ई आहिनि। अरे चयईं खणी वञे, हिनखे ख़तरनाक छोकिरो आहे, हिनखे पढ़ाई नथा सघूं। असां इन टेंशन में पढ़ी न पायासीं। पर तव्हां अदा कोई टेंशन न पालिजो, टेंशन कॾहिं बि रखंदा ई न कयो। अक्सर माण्हू फोकट जे टेंशन में रहंदो आहे, जंहिंजो हुन सां कोई मतिलबु कोन्हे, पर माण्हू टेंशन में आहे। असांजे इंडिया में हिकिड़ो शहर पवंदो आहे कानपुर। कानपुर स्टेशन जे ॿाहिरि निकितुमि त हिकिड़ो माण्हू मथे ते हथु रखे वेठो। मां चयुमि छा थियो? चई सुंदराणी साहब पंहिंजो कमु कयो, टेंशन में आहे। अरे मां चयुमि छाजो टेंशन, चङो भलो लॻो पियो आहे, हैंडसम माण्हू, छाजो टेंशन अथई तोखे? चई तव्हां परे करे ई नथा सघो। अरे मां चयुमि ॿुधाईंदे छा टेंशन आहे? चई मां इहो सोचां थो कि जंहिं माण्हू जनम वरितो आहे हिकिड़ो न हिकिड़ो ॾींहुं त वेंदो मथे। मां चयुमि हिन में गीता रामायण महाभारत सभ में लिखियो आहे, त तोखे कहिड़ो टेंशन? चई न मां इहो सोचां थो जॾहिं माण्हू मथे वेंदो आहे त हुनखे खणी वेंदा आहिनि आख़िरी टाइम में त 4 माण्हू लॻंदा आहिनि। मां चयुमि ढंग जो हूंदो आहे त 4-6 माण्हू पोइ ते बि वेंदा आहिनि, तोखे छाजो टेंशन? चई न मां एतिरी देरि खां इहो सोचां थो कि जंहिंजो आख़िरी माण्हू वेंदो उनखे खणी करे केरु वेंदो। ॾिसो हे थींदो आहे फोकट जो टेंशन, जंहिंसां हुन सां कोई मतिलबु कोन्हे, पर टेंशन में लॻो पियो आहे। अच्छा, माण्हुनि खे मायुनि जो टेंशन, मायुनि खे माण्हुनि जो टेंशन, हे काॾे थो वञे, काॾे नथो वञे। पहिरियों साईं थींदो, अंग्रेजी गाना ॻाईंदा हुआसीं घर में त घरवारी ॻाल्हि वॾींदी, हे अंग्रेजी गाना ॻाए था, अलाए कहिड़े जुगाड़ में आहे। हाणे साईं जॾहिं खां वठी अनूप जलोटा वारो थियो त भॼन ॻाइणु मुश्किल थी वियो आहे घर में। भॼन ॻाईंदा आहियूं त टेंशन थींदो आहे घरवारी खे कि अलाए कहिड़ी जसलीन जे जुगाड़ में आहे। मर्द माण्हू वञे त वञे काॾे। आख़िरी ॻाल्हि चई करे तव्हां सां विदा वठंदुमि, तव्हां खिल खिल में टाइम पतो न पवंदो आहे। असां छा कयूं? हे जेके बि घर वारियूं आहिनि मर्दनि खे छा सम्झंदियूं? हे सभु हे सूर खाधल माण्हू वेठा आहिनि जेके बि विहांउ थियल आहिनि। हर कंहिंजे घर में इहो जवाबु मिलंदो आहे कि हे माई आहियां जो तव्हां सां निभाए पई आहियां। हे मां जहिड़ी सिधी मिली अथव तव्हांखे। त पोइ जॾहिं सुम्ही पवंदी आहे घरवारी त मुड़ुसु हुनखे ध्यान सां ॾिसंदो आहे कि अगरि हीअ सिधी आहे त पोइ टेढ़ी अलाए कीअं थींदी हूंदी, भॻवान कसम। अच्छा, माने सभु सूर खाधल वेठा आहिनि वीचारा। मुंहिंजी सहानुभूति तव्हां सां गॾु आहे साईं, मां तव्हां सां गॾु आहियां, मां बि ओड़ो ई आइटम आहियां।
असां चए आख़िरी ॻाल्हि चई करे पोइ वरी ॿीहर ईंदासीं। असां चयोसीं मां जॾहिं सेकेंड टाइम वञिणो घुमणु, घरवारी चङा ॾींहंनि खां चए पई घुमाइण वठी हलो, घुमाइण वठी हलो। त मां चयुमि ठीकु आहे, वठी थो हलां, काॾे वठी हलां? चई जिॾे तव्हांजो मन हुजे। त मां चूज़ कयोसीं, असांजा हिकिड़ा दोस्त आहिनि जो शू जी 2 फैक्ट्रियूं आहिनि जयपुर में। मां चयुमि हलो जयपुर हलूं था। चई ठीकु आहे। हुन सां ई अलमारी खोलियईं ऐं पिंक साड़ी, पिंक सलवार सूट, पिंक सैंडल, पिंक पर्स, अलाए छा छा पिंक, सभु पिंक कढी रखियईं, हीअं ढिघ कयईं। मां चयुमि हीअ छा आहे, ॿिया कपिड़ा बेकार? चई तव्हां मर्द माण्हू छा ॼाणो, बेअकुल जा माण्हू, तव्हां कुझु अकुल हुजे त ॿुधाए। हे माइन जो मैचिंग कॉन्सेप्ट थींदो आहे, जयपुर पिंक सिटी आहे त सभु कुझु पिंक खणी करे हलो। मां चयुमि अच्छा, मूंखे बि लॻो सही ॻाल्हि आहे। साईं अॻिले साल लाल किले घुमाइण वठी वियोमांसि त सभु कुझु ॻाढ़ो लाल। मां चयुमि इहो पीली बंगा वठी वियुमि, सभु कुझु पीलो। मारे भव जे मां गंजीपुरा नागालैंड जो प्रोग्राम ई कैंसिल करे छॾियो साईं। रिस्क केरु खणे साईं मैचिंग कॉन्सेप्ट जी? इन जे करे अब्बा छा कयूं? आख़िरी में इहो ई चवंदो आहियां कि न मुल्ला जे न पंडित जे अरमान में रहंदा आहियूं, न पूजा जे कंहिंजे महांगे सामान में रहंदा आहियूं। ऐं मां खुदा खां पुछियो कि आख़िर रहंदा किथे आहियो? त खुदा चई मां माण्हुनि जी मुस्कान में रहंदो आहियां। थैंक यू।